KPH इलाके डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो गुजे इतलात ऑपरेशन 22 भारतीय हिमायती याफ्ता खारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दन के ताकन के निशानो बनायो। फायरिंग जी डेवट में 22 दहशतगर्द मारिजी विया। इलाके में क्लियरेंस ऑपरेशन जारी। ना कोई सिंध को पाकिस्तान से अलग कर सकता है और ना ही कोई इसकी ज्योग्राफिक बाउंड्रीज को किसी तरीके से बदल सकता है। सिंध हमेशा मुत्तहिद रहेगा, एक रहेगा और पाकिस्तान के साथ रहेगा। हम कंडेम करते हैं भारत के डिफेंस मिनिस्टर के इस बयान को। बड़ी क्लैरिटी से बताना चाहते हैं कि सिंध है और हमेशा रहेगा पाकिस्तान का हिस्सा। Now I put this resolution to the House. Those who are for the resolutions may say aye. Those who are against it may say no. The ayes have it, the ayes have it, and the resolution is passed unanimously. सिंध असेंबली भारतीय दिफाई वज़ीर राजनाथ सिंह जे सिंध बाबत ॾिनल बयान खे रद्द करे छॾियो। मज़ामती ठहराव यकरा मंज़ूर। सिंध असेंबली में ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त भारतीय दिफ़ा वारे वज़ीर जूं भभकियूं जंग में शिकस्त जो नतीजो आहिनि, कामयाब न थींदियूं। भारत खे बदतरीन शिकस्त ॾियारींदड़ वज़ीर जो बयान हवा सां विञाइण जो वाज़े सबूत आहे। केर बि सिंध खे पाकिस्तान खां अलॻि नथो करे सघे, नई जोग्राफी तब्दील करे सघे थो। सिंध मुत्तहिद ऐं पाकिस्तान सां गॾु रहंदी। सिंधु दरियाह जो हर क़ीमत ते दिफ़ा कंदासीं। सिंध आज़ादीअ लाइ जिदोजहद कई ऐं असेंबली पाकिस्तान ठाहिण जो ठहराव पास कयो। पाक फ़ौज भारत खे भरपूर जवाब ॾियण लाइ हर वक़्तु तयार आहे। क़ौमी असेंबली मां बि भारतीय वज़ीर राजनाथ सिंह जे सिंध बाबति बयान ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर। MNA असलम आलम नियाज़ी राजनाथ सिंह ख़िलाफ़ मज़ामती ठहराव पेश कयो। सिंध बाबति भारतीय वज़ीर जे बयान जी मज़म्मत। क़ौमी असेंबली किंग हमाद यूनिवर्सिटी ऐं शहादत वारे क़ानून में तरमीम वारी बिल जी बि मंज़ूरी ॾिनी। लंडन में पाकिस्तानी ऐं भारतीय मुक़रर विच में तय थियल मुबाहिसे मां भारतीय तजिया निगार भॼी विया। पाकिस्तान बिना मुक़ाबले कामयाब। ऑक्सफोर्ड यूनियन जे फोरम ते भारतीय बयाने खे शिकस्त। पाकिस्तानी हाई कमीशन लंडन चयो आहे त भारतीय अॻवान सिर्फ़ टीवीअ ते गोड़ कंदा आहिनि। खेनि बहस मुबाहिसे जो मौक़ो मिलियो त गम थी विया आहिनि। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में भारतीय शागिर्दनि जी अक्सरियत बावजूदि भारतीय अॻवान इल्मी मुबाहिसे खां घबराइण लॻा। भारतीय मुक़रर शिकस्त खां बचण लाइ तय थियल मुबाहिसे ते हथ खयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बहरीनी सीड़पकारनि खे पाकिस्तान में सीड़पकारी करण जी दावत। बहरीन में वापारनि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त बहरीन सां स्ट्रेटेजिक भाईवारी केतिरे ॾहाकनि खां क़ाइमु आहे। दौरे जो मक़सदु बि लाॻापनि खे वधीक मज़बूत करणु आहे। शानदार इस्तक़बाल करण ते बहरीनी हुकूमत अवाम जो थोराइतो आहियां। IT ज़राअत सनत ऐं ॿियनि शोबनि में सहकार खे वधीक बहितर करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बहरीन जो दौरो मुकमल करे लंडन पहुची वियो। सिंध में नए गवर्नर जी मुक़ररी बाबति पीपल्स पार्टी जा ख़दशा ख़त्म करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी सां लाॻापा बहितर आहिनि ऐं असां सां गॾु आहे। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त PTI जे हुकूमती दौर में थियल तबाहीअ मां अञा ताईं ॿाहिरि निकिरी न सघिया आहियूं। मुल्की तबाहीअ जो ज़िम्मेवार बानी ऐं खेसि आणींदड़ आहिनि, जेकी पंहिंजे अंजाम ते पहुची रहिया आहिनि। फेज़ हमीद जो ट्रायल हली रहियो आहे। असांजो मक़सदु हिननि खे अंजाम ताईं पहुचाइण न, पर मुल्क खे तरक़ी वठाइण आहे। वफाकी हुकूमत 5300 अरब रुपए की करप्शन कर चुकी है। 5300 अरब रुपए। ये कोई जेब से लेके नहीं आया, ये अपने घर से कोई लेके नहीं आया। मेरे पाकिस्तानियों, ये आपके टैक्स का पैसा है, ये आपके टैक्स का पैसा चोरी हो रहा है।
ये आपके टैक्स के पैसों से बाहर फ्लैट जजीरे खरीदे जा रहे हैं। KPA जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी जा वफ़ाक़ी हुकूमत ते करप्शन जा संगीन इल्ज़ाम। पेशावर जी यूनिवर्सिटी में तक़रीब खे ख़िताब कंदे सुहेल आफ़रीदी चयो त वफ़ाक़ी हुकूमत 50,300 अरब रुपयनि जी करप्शन करे चुकी आहे। अवाम जे टैक्स वारनि पैसनि मां परॾे में जज़ीरा ऐं फ्लैट वरिता पिया वञनि, केर बि पुछण वारो नाहे। ख़बर नाहे फसाद लाइ भड़काईंदड़नि वटि नफ़रत जो वक़्तु किथां मिले थो, अवाम जी ख़िदमत छो नथा कनि। लाहौर में ख़ुसूसी ॿारनि बाबति तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आला मरियम नवाज़ चयो त नफ़रत जी सियासत कंदड़ अवाम जी मामूली ख़िदमत कंदा त संदन हयाती तब्दील थी वेंदी। KPA जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदीअ जो बानी सां मुलाक़ात न करण ख़िलाफ़ अडियाला जेल ॿाहिरां धरणो। PTI जा चूंडियल नुमाइंदा बि शरीक। सुहेल आफ़रीदी चयो आहे त असांखे दीवार सां लॻायो पियो वञे, जंहिं जो रद्द अमल बि ईंदो। जेकॾहिं असां मजबूर थियासीं त पोइ हिननि जूं बि निंडूं हराम थी वेंदियूं। PTI बानी VIP कैदी आहे, जंहिंखे खाधे में देसी कुकड़ ऐं एक्साइज़ मशीन बि मिलियल आहे। ममलकती वज़ीर तलाल चौधरी चयो त पाकिस्तानी तारीख़ जो VIP तरीन कैदी बानी आहे। मुलाक़ात जेल मैन्यूअल तहत ई थींदी, ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। एकता वारे ॾींहं जे हवाले सां इहो पैगाम हिंदुस्तान जो चैनल KTN तमामु पुराणो चैनल आहे, जंहिं पहिरीं आवाज़ इहा उथारी। ख़ुसूसन सिंध जे माण्हुनि लाइ त तमामु हिकिड़ी ईद जो समा हूंदो आहे। जेका कल्चर डे जी सेलिब्रेशन हूंदी आहे ऐं हर ज़बान ॻाल्हाइण वारो माण्हू जेको सेलिब्रेट कंदो आहे, सुठी ॻाल्हि आहे, मोहबत वधे थी। सुठी जॾहिं खां कैटिन आयो हुन सिंध जे इशू ते हमेशह उजागर कयो आहे सिंधी सकाफ़त खे, ऐं इंशाअल्लाह ताला सुठे नमूने सां मल्हाईंदासीं। सिंध की एकता का दिन सिंधी अवाम को सेलिब्रेट करना चाहिए। तव्हांजे चैनल खे जस ॾियां थी, शाबस हुजे जो हर साल वांगुरु हींअर बि काविश KTN जूं यकीनन कोशिशूं ऐं काविशूं आहिनि। KTN जो जेको इहो बुनियाद पियो हो, उन पहिरीं तारीख़ जा असीं हम सफ़र आहियूं KTN जे इन ई ॻाल्हि जा। कल्चर डे आहे ऐं सिंध जो कल्चर ऐं उनजी तयारी न हुजे इहो थी नथो सघे। हिन ॾियारे खे जीअं हिननि सेलिब्रेट शुरू खां कयो आहे तीअं कंदा रहनि ऐं असीं हिन में भरपूर हिसो वठंदा आहियूं। काविश ऐं KTN सां गॾु मुंहिंजे स्कूल, मुंहिंजा ॿार, मुंहिंजी फैमिली, मुंहिंजो ॻोठु, मुंहिंजो शहर, मुंहिंजी ज़ात पंहिंजी सॼी ज़िंदगी रही रहंदी। सिंध जे चूंडियल नुमाइंदनि 7 डिसंबर ते एकता ॾींहुं भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। चूंडियल नुमाइंदनि जो चवणु आहे त सिंध जे वहदत ऐं सकाफ़त हज़ारे सालनि खां क़ाइमु आहे। सिंध में रहंदड़ हर क़ौमियत जो माण्हू 7 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाईंदो। दोदापुर वेझो कार इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। वीरामपुर वारे इलाइक़े में जाबदार गुलाम कादर कार इल्ज़ाम हेठि ज़ाल ज़ुर्ग वक़्त ख़ातून ऐं नौजवान अल्लाह बख़्श खे क़तल करे छॾियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले बिटो क़तल कंदड़ जाबदार फरार थी वियो। मंज़ूराबाद भरिसां कोल माइंस में कोयले जी खोटाई दौरान 2 पोरहत दॿिजी विया, हिक खे बचाए वियो, ॿियो पोरहत दॿिजी फोत थी वियो। रेस्क्यू टीम फोती पोरहत जो लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए खाण मां ॿाहिरि कढियो। फोती पोरहत जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल, पोरहतनि में सोग। अमेरिकी राजधानी वाशिंगटन DC में व्हाइट हाउस भरिसां नेशनल गार्ड जे एहलकारनि ते हमलो कंदड़ शहरी अफ़गानी निकितो। गिरफ़्तार दहशतगर्द जी सुञाणप रहमानुल्लाह जे नाले सां कई वई। अमेरिका अफ़गान शहरनि जी इमिग्रेशन वारनि दरख़्वास्तनि खे मुअत्तल करे छॾियो। सदर ट्रंप वाक़िए खे दहशतगर्दी करार ॾींदे बाइडन जे दौर में अमेरिका पहुतल अफ़गाननि जी ॿीहर जांच पड़ताल जो ऐलान करे छॾियो। अफ़गान दहशतगर्दनि जी फायरिंग में अमेरिकी नेशनल गार्ड जा 2 एहलकार सख़्त ज़ख़्मी थिया हुआ। ताजिकिस्तान में चीनी कैंप ते अफगानिस्तान जो हमलो, 3 चीनी शहरी मारिजी विया। चीन पारां हमले जी मज़म्मत। चीनी मीडिया मूजिब अफगानिस्तान ताजिकिस्तान में चीनी कैंप ते हमलो कयो, जंहिं में 3 चीनी शहरी मारिजी विया। वाक़े जी चीनी हुकूमत पारां मज़म्मत।
हांगकांग में रिहायशी फ्लैट्स के लॻल बाहि जे नतीजे में सड़ी फोत थियण जो अंग वधी 75 थी वियो। एग्जीक्यूटिव पारां बाहि सबबि मुतासिर थींदड़ 1800 कुटुंबनि खे रिहायशी यूनिट्स फराहम करण जो ऐलान। जॉन ली वांग चयो आहे त मुतासिरनि लाइ $3.90 जो इमदादी फंड क़ाइमु कयो वियो आहे। मुतासिरनि खे $10,000 रोक बि ॾिना वेंदा।